नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न इद्दतश शुहूरि इंदल्लाहि इस्ना अशरा शहरा आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व हबीबना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामईन, अवां आशिक रसूल स्काउट फोर्स जे पेज तां माहे सफ़रुल मुज़फ़्फ़र जे मुतालिक़ अहल सुन्नत वल जमायत जा अक़ाइद जे मौज़ू ते ॾिसी रहिया आहियो। दोस्तनि जी महिरबानी जो दोस्तनि मूं फ़क़ीर खे मौक़ियो ॾिनो। अज़ीज़ान मोहतरम, इस्लाम हिकु मुकमिल ज़ाब्ते हयात आहे जेको तवहुमात जहालत खां मुबर्रा दलाइलो बराहीन सां आरास्ता आहे। इस्लाम जा तमाम तर अहकामात पाए तकमील खे पहुची चुका आहिनि ऐं हिन दीन मतीन में ख़राफ़ातो तवहुमात जी का बि जाइ नाहे, न की का गुंजाइश आहे। सफ़र महीनो क़मरी साल यानी चंड जे महीननि जे मुताबिक़ उन्हनि 12 महीननि मां ॿियों महीनो आहे सफ़रुल मुज़फ़्फ़र। हाणे इन महीने खे सफ़र छो थो चयो वञे, इन जी वजह तस्मीया छा आहे, इन जो नालो इन ते सफ़र छो पियो, इन जे लाइ माना जे तरफ़ असां वेंदासीं त सफ़र महीने जी माना छा आहे। सफ़र महीने जी यानी कि सफ़र लफ़्ज़ जी माना आहे ख़ाली करण या ख़ाली। इहा माना इन जी छो पई, इन जूं कई तौजीहातूं बुज़ुर्गाने दीन लिखियूं आहिनि। इन्हनि मां वजह अव्वल यानी पहिरीं तौजीह आहे अहले अरब जो इहो मामूल हुयो त जंग जिदाल सफ़र महीने खां शुरू कंदा हुया। सफ़र महीनो जीअं शुरू थींदो हुयो तीअं हू जंगो जिदाल जे लाइ निकिरंदा हुया ऐं पोयां हुननि जा घर ख़ाली थी वेंदा हुया। तंहिंजे करे हिन खे सफ़र चयो वेंदो आहे। वजह सानी यानी ॿी वजह हिन जी इहा आहे त अहले अरब में क़बाइल जे ख़िलाफ़ सफ़र महीने जी शुरूआत में चढ़ाई कई वेंदी हुई ऐं उहे अहले अरब जिन क़बाइल ते चढ़ाई कंदा हुया उन्हनि खे बेसरो सामान करे ख़ाली करे छॾींदा हुया। तंहिंजे करे हिन महीने जो नालो सफ़र पियो। वजह सालिस यानी टीं तौजीह हिन में इहा आहे जंहिंजे करे हिन महीने खे सफ़र चयो थो वञे त हिन महीने में अहले अरब सफ़रिया नामी शहर वञी खाइण पीअण जूं शयूं जमा कंदा हुया। पोइ ते घर ख़ाली थी वेंदा हुया जंहिंजे करे हिन महीने जो नालो सफ़र पियो। माहे सफ़रुल मुज़फ़्फ़र चूंकि बरकत वारो महीनो आहे, उन करे हिन महीने खे सफ़रुल मुज़फ़्फ़र यानी कामयाबी वारो या सफ़रुल ख़ैर भलाई वारो महीनो चयो वेंदो आहे।
ज़माने जाहिलियत में हिन महीने जे मुतालिक़ केतिरा ई ग़लति अक़ाइद माण्हुनि में मशहूर हुया। ज़माने जाहिलियत में यानी दौरे जाहिलियत में इस्लाम खां अव्वल जो जेको दौरु गुज़रियो आहे उनखे ज़माने जाहिलियत या दौरे जाहिलियत सॾियो वेंदो आहे। उन ज़माने जे अंदरि माण्हुनि में सफ़र जे मुतालिक़ तमामु बातिल ख़्यालात हूंदा हुया, यानी कि तमामु ग़लति अक़ाइद जेके हुननि पंहिंजे ख़्यालात तवहुमात तहत मढ़े रखिया हुया ऐं इन जे करे उन्हनि ख़्यालात सबबु सफ़रुल मुज़फ़र जे महीने खे मनहूस सम्झियो वेंदो हुयो। अल्लामा बदरुद्दीन आइनी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब उम्दतुल क़ारी शरह सहीहुल बुख़ारी में लिखनि था त दौरे जाहिलियत में सफ़र जे महीने खे मुसीबतुनि आफ़तुनि जे नाज़िल थियण जो महीनो सम्झियो वेंदो हुयो। दौरे जाहिलियत में माण्हू सफ़र महीने खे मुसीबतुनि आफ़तुनि जे नाज़िल थियण वारो महीनो सम्झंदा हुया। उन ई करे सफ़रुल मुज़फ़र जे महीने खे मनहूस सम्झियो वेंदो हुयो। इहे हिननि जा ख़्यालात बातिल आहिनि, छो त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त ला सफ़र में कुझु बि कोन्हे। बुख़ारी शरीफ़ जी किताब तिब में इहा हदीस मुबारक आहे। सॼी हदीस मुबारक मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां त हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला अदवा वला तयरत वला हामत वला सफ़र। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो का बि बीमारी मुतअद्दी न थींदी आहे, नई बदफ़ाली का शइ आहे, नई चिबिरे जी ॿोली को असर रखे थी, नई माहे सफ़र मनहूस आहे। त हाणे इन हदीस मुबारक में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो वला सफ़र महीने के मनहूस न सम्झियो वञे। सफ़र महीने में का बि नहूसत न हूंदी आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन्हनि ज़माने जाहिलियत जे बातिल अक़ाइदो ख़्यालात खे रद्द फरमायो ऐं मुहक़्क़िक़ अलल इतलाक़ हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब अशातुल लमात मिशकात शरीफ़ जे शरह में इरशाद था फरमाइनि, इन ई साॻी हदीस जे हेठां खां फरमाइनि था त अवाम जो सफ़र महीने खे बलाउनि मुसीबतुनि हादिसनि आफ़तुनि जे नाज़िल थियण जो महीनो क़रार ॾियणु ही अक़ीदो बातिल आहे। हिन जी का बि हक़ीक़त ऐं असुल को बि कोन्हे को। शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह इन हदीस जे बयान करण खां बाद में शरह में इहा ॻाल्हि वाज़िह करे छॾी त सफ़र में का बि नहूसत न हूंदी आहे। जेकॾहिं को माण्हू अहिड़ो अक़ीदो रखे त उहो अक़ीदो दुरुस्त नाहे हूंदो। इस्लाम में इन शइ जी हक़ीक़त को बि असुल कोन्हे को, तंहिंजे करे सफ़रुल मुज़फ़र जे महीने खे मनहूस न सम्झियो वेंदो। माहे सफ़र जे मुतालिक़ उमूमन इहो त ज़माने जाहिलियत जी ॻाल्हि हली, दौरे जाहिलियत में इहे अक़ाइद हुया, बल्कि दौरे इस्लाम यानी अॼु जे मुआशिरे जे अंदरि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त इन शइ खे रद्द करे विया। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे अहादीस तय्यबा में जीअं हींअर गुज़री त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन्हनि अक़ाइद खे रद्द फरमायो, पर अॼु जे तरक़ी याफ़्ता दौर जे अंदरि बि अहिड़ा माण्हू अञा बाक़ी आहिनि, अहिड़नि अक़ाइद रखण वारा माण्हू अञा बाक़ी आहिनि जेके सफ़रुल मुज़फ़र खे मनहूस सम्झनि था ऐं उन में उन्हनि जा मुख़्तलिफ़ तरह जा अक़ाइद पाण में मामूल मुताबिक़ हलंदा अचनि था। जीअं कि सफ़र जे महीने में नओं कारोबार शुरू न कयो वञे। माण्हुनि जे अंदरि इहो मशहूरु हूंदो आहे त नओं कारोबार शुरू न कजे त नुक़सान जो अंदेशो आहे। इहो अक़ीदो मशहूरु हूंदो आहे सफ़र महीने में। सफ़र महीने में उमूमी तरह सां इहो अक़ीदो मशहूरु हूंदो आहे त सफ़र महीने में सफ़र न करणु घुरिजे, को बि हादिसो पेश अची सघे थो, एक्सीडेंट वग़ैरह थी सघे थी, तंहिंजे करे बि माण्हू सफ़र न कंदा आहिनि। ऐं इहो बि मशहूरु आहे त सफ़रुल मुज़फ़र जे महीने में शादी न कई वञे त इहो घर सही न थींदो। नियाणियुनि जी रुख़सती सफ़रुल मुज़फ़र जे महीने में
न थिए, घर बर्बाद थी वेंदो, शादी न करे अचिजे, ॿी न्याणी न वठी अचे, न की पंहिंजी न्याणी जी रुख़सती कजे। अहिड़ा ग़लति अक़ाइद माण्हुनि जे अंदरि तमामु घणा मशहूर आहिनि जेके बिल्कुलु बातिल ऐं शरई तरह सां सरासर ग़लति आहिनि। इन्हनि जी का बि हक़ीक़त को बि असुल कोन्हे ऐं इहे अक़ाइद सरासर शरीयत मुतहरा जे ख़िलाफ़ आहिनि। अल्लामा मुफ्ती अमजद अली आज़मी रहमतुल्लाह अलैह बहार शरीयत में अहिड़े नमूने जा अक़ाइद बयान करे पाण लिखनि था त सफ़र मुज़फ़र जे महीने में सफ़र न करणु, शादी न करणु या उन खां अलावा ॿिया अक़ाइद अहिड़ा रखणु जेके शरीयत जे ख़िलाफ़ हुजनि, इहा जिहालत आहे, जिहालत जूं ॻाल्हियूं आहिनि। बहार शरीयत जे अंदरि पाण इहा ॻाल्हि लिखी अथनि। सईद आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फतवा रज़िया जे अंदरि बि लिखनि था, सदन खां अहिड़ो सवाल थियो, उन सवाल जे जवाब में लिखनि था त शरीयत मुतहरा में अहिड़ियुनि शयुनि जो को बि असुल कोन्हे। शरीयत में त हुकुम आहे त इज़ा ततयरतुम फमदू, जॾहिं बि तव्हांखे को ग़लति गुमान यानी गुमाने बद ज़हन में अचे त तव्हां उन ते अमल न कयो। अहिड़ी जाइ ते मुसलमान खे घुर्जे त ही दुआ पढ़णु घुर्जे। सईद आला हज़रत लिखनि था, अल्लाहुम्मा ला तैर इल्ला तैरुक वला खैर इल्ला खैरुक वला इलाह गैरुक। पाण फरमाईंदा त अहिड़ी जाइ ते अहिड़ो गुमाने बद इंसान खे अचे त उन माण्हू खे इहा दुआ पढ़णु घुर्जे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि अक़ाइद रखण खे ऐं अहिड़ियूं शयूं जेके माण्हू अहिड़ा अक़ाइद रखे त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाईंदा त इहे सभु शयूं शैतान जा कम आहिनि, शैतानी कम आहिनि, इहे शयूं त शैतान जे तरफ़ खां हूंदियूं आहिनि। जीअं कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, अल अयाफतु वत्तयरतु वत्तरतु मिनल जिब्ति। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, चङाई ऐं बुराईअ लाइ पखी उॾारणु, पथरी उछलाए या वारी ते लकीर कढी फाल करणु, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो त इहे त शैतानी कम आहिनि, इहे त शैतान जे तरफ़ खां हूंदा आहिनि। त प्यारा दोस्तो, इन्हनि सभिनी शयुनि मां इहा ॻाल्हि वाज़िह नज़र अचे थी त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन सफ़रुल मुज़फ़र जे माह खे बरकतुनि वारो महीनो क़रार ॾिनो ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साफ़ इरशाद फरमायो त सफ़र जे महीने खे मनहूस न सम्झियो वञे, मुसीबतुनि ऐं आफ़तुनि जे नाज़िल थियण जो महीनो ऐं अहिड़ो इन ई महीने खे मुसीबतुनि आफ़तुनि वारो महीनो चई करे ऐं इन खे मनहूस सम्झणु, इहो बि ज़माने जाहिलियत जो अक़ीदो आहे। अहिड़ो अक़ीदो न रखणु घुर्जे। अॼु जे ज़माने में जेकॾहिं कंहिं मुसलमान खे अहिड़ो अक़ीदो आहे त उन माण्हू खे घुर्जे त इन्हनि अक़ाइद खां तौबह करे। ऐं उमूमी तरह सां असांजे मुआशिरे जे अंदरि सफ़रुल मुज़फ़र जे पहिरनि ॾिहाड़नि खे मनहूस सम्झियो वेंदो आहे ऐं असांजे ख़ुसूसन सिंध जे अंदरि मूं ॾिठो आहे त आख़िरी अरबा खे तमामु वॾे जोशो ख़ुरोश सां मल्हायो वेंदो आहे। इन्हनि में माण्हुनि खां तव्हां पुछंदो त उहे माण्हू तव्हांखे ॿुधाईंदा ऐं ईअं चवंदे तव्हांखे नज़र ईंदा जेके इहो अक़ीदो रखंदा आहिनि त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन महीने में गुस्ले सिहत फरमायो हो, यानी पंहिंजे बीमारी खां सिहत याब थी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन गुस्ल फरमायो हुयो। इन जे करे सहाबा किराम ख़ुशी कई, असां बि इन जी ख़ुशी कयूं था ऐं असां बि इन अरबा ते मुख़्तलिफ़ ताम वग़ैरह ख़ुशी में तयारु करे विरहाईंदा आहिनि ऐं खाराईंदा आहिनि वग़ैरह वग़ैरह। मतिलबु त इहे अक़ाइद अञा ताईं माण्हुनि जे अंदरि अञा ताईं मुरविज आहे। इन अक़ीदे जो को बि असुल कोन्हे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस इन्हनि ॾींहंनि में त अञा वधीक संदन जी अलालत वधी वई हुई। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मर्ज़ में इन्हनि ॾिहाड़नि में त अञा वधीक शिद्दत हुई। त प्यारा दोस्तो, असां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी गुस्ले सिहत जे आड़ में किथे गैर शरई कम त कोन था कयूं। असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते सोचणु घुर्जे। बाक़ी रही ॻाल्हि त इन्हनि ॾिहाड़नि में कुटी तयारु करणु, सिंधी गिह में या बुसरियूं तयारु करणु या मिठो ताम तयारु करे विरहाइणु, ईसाले सवाब करणु या सवाब जी नियत सां कंहिंखे खाराइणु, इन में को हर्ज कोन्हे। इहो माण्हू बिल्कुलु करे सघे थो, पर इन जे अंदरि जेको इहो बातिल अक़ीदो रखियलु आहे
इन अक़ीदे खे ख़तमु करे उन खां बाद में जेकॾहिं को माण्हू करे थो बिल्कुलु करे सघे थो, इन में को हरज कोन्हे को। ऐं असां वटि इहा ॻाल्हि बि मशहूरु आहे त सफ़र महीने जे अंदरि माण्हू सूरह मुज़म्मिल जी तिलावत कराईंदा आहिनि। सूरह मुज़म्मिल पढ़ाइण जो तरीक़ेकार माण्हुनि जो इहो हूंदो आहे त अटे जूं नंढड़ियूं नंढड़ियूं गोड़ियूं ठाहींदा आहिनि ऐं उन ते हर हिकु ते सूरह मुज़म्मिल तिलावत कई वेंदी आहे। ऐं उमूमन मुंहिंजे ख़्याल में जेतिरे क़दुरु मूंखे यादि अचे थो 313 दफ़ा सूरह मुज़म्मिल जी तिलावत थींदी आहे। ऐं इहे 313 गोड़ियूं जेके अटे जूं हूंदियूं आहिनि इन्हनि खे दरिया या नहर वग़ैरह जे हवाले कयो वेंदो आहे, मच्छियुनि खे इहो खाधो खारायो वेंदो आहे। ऐं इन सां माण्हुनि जो अक़ीदो छा हूंदो आहे? अक़ीदो इहो हूंदो आहे त जेके मुसीबतूं या जेके आफ़तूं हादसात वग़ैरह जेके सफ़र महीने में नाज़िल थियणा आहिनि उहे असां ते नाज़िल न थियनि, उन्हनि खां बचियो वञे। त प्यारा दोस्तो, इहो बि ग़लति आहे। सूरह मुज़म्मिल खे पढ़ाइण यकीनन बरकत वारी शइ आहे। सूरह मुज़म्मिल पढ़ाइण में को हरज कोन्हे, माण्हू पढ़े, तिलावत करे, तिलावत कराए, करे सघे थो। पर इन जे अंदरि इहो जेको बातिल अक़ीदो रखियो वियो आहे सफ़र महीने सां इन खे ख़ासि करे सफ़र जी नहूसत खे ख़तमु करण जे लाइ इहो अक़ीदो रखी करे पढ़ाए थो, त इहो बिल्कुलु ग़लति आहे, शरीयत जे सरासर ग़लति आहे। त अहिड़ो अमल, अहिड़ो अक़ीदो रखी करे न करणु घुरिजे। मूंखे हींअर मग़रिब नमाज़ खां बाद में मखदूम बिलाल जो असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उन कॉल कई, उन चयो त असांजो अज़ीज़ हिकिड़ो कराची जे अंदरि वफ़ात करे वियो आहे ऐं उन्हनि मूंखे कॉल कई आहे त असां हींअर दफ़नाए मोटिया आहियूं ऐं सफ़र महीने जी पहिरीं तारीख़ थी चुकी आहे ऐं असां तॾो न कंदासीं, असां पंहिंजे पीउ जो तॾो न कंदासीं। त अजीब ऐं ताजुब जी ॻाल्हि आहे, जंहिं पीउ पंहिंजे औलाद खे सॼी उमिरि संभालियो, जंहिं पंहिंजे औलाद जी तरबियत कई, जंहिं भाउ पंहिंजे भाइरनि, पंहिंजे भेनरुनि, जंहिं माउ पंहिंजे औलाद खे पालियो, वॾो कयो, उन जे लाइ सफ़र महीनो अची वियो त 3 ॾींहं असां वेही करे हिकु जाइ ते उन जे लाइ ईसाले सवाब जूं दुआऊं नथा करे सघूं। अहिड़ो ग़लति अक़ीदो असांजे अंदरि सफ़र जे मुतालिक़ मशहूरु थी चुको आहे, जो उहे ज़माने जाहिलियत वारा अक़ाइद असांजे अंदरि अची चुका आहिनि। अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांखे अहिड़नि अक़ाइद खां पनाह में रखे। अल्लाह तबारक व तआला सफ़रुल मुज़फ़र महीने खे बरकत वारो बनायो आहे। सफ़रुल मुज़फ़र जे अंदरि असांजे बुज़ुर्गाने दीन जा मुख़्तलिफ़ औराद वज़ाइफ़ आहिनि। उन्हनि वज़ाइफ़ खे, उन्हनि औरात खे नफ़िली रोज़ा रखी करे इबादत में सफ़रुल मुज़फ़र जे महीने खे गुज़ारणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर में स्काउट फोर्स जे दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश मां कंदुसि त पर्सनल पहिरियां मां दोस्तनि खे चई चुको आहियां, वरी बि ही माना सरेआम मां गुज़ारिश दोस्तनि खे कंदुसि। दोस्त जेको इश्तिहार ठाहींदा आहिनि उन जे अंदरि मुंहिंजे लाइ मुफ़्ती जो लफ़्ज़ लिखंदा आहिनि। दोस्तनि खे मुअद्दिबाना दस्त बस्ता इहो अर्ज़ु आहे त इहो तव्हां ग़ैर महल में इहो लफ़्ज़ इस्तेमालु था कयो। मां त इन ॻाल्हि खे पंहिंजे लाइ तमामु ईअं सम्झो त गुनाह सम्झंदो आहियां, जो छो त मां मुफ़्ती न आहियां, मां हिकु तालिब इल्मु आहियां। इल्म जी तलब में अल्लाह तबारक व तआला मूंखे शल रखे। अल्लाह तबारक व तआला इल्म जो कमु मूंखां ता हयात वठंदो रहे। इन जे सदक़े में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मुहाबे में अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी बख़्शिश फ़रमाए। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त इन्हनि अलक़ाबात खे पंहिंजे महल में रखनि, जेको इन्हनि जे लाइक़ु हुजे उनखे ॾियनि। त आजिज़ ऐं फ़क़ीर इन जे लाइक़ु नाहे। मुंहिंजे लाइ जेकॾहिं फ़क़ति हाफ़िज़ जो लफ़्ज़ लिखंदा त इहा मुंहिंजे लाइ गनीमत आहे। अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।